सब सुख हूंदे पोइ बि सुखी न हूं। उनजो कारण छा आहे? हिकिड़े शख़्स पंहिंजे जीवन में लिखियो त मूंखे हे सभु सुख मिलनि त मां सभु ख़ुशि रहंदुमि। गाॾी हुजे, बंगलो हुजे, सामान हुजे, घर परिवार हुजे, सभु कुझु लिखे, इज़त हुजे, शार हुजे, सभु कुझु हुजे, ऐं हू त कुझु करणु लॻो ऐं उहो सभु मिलियो बि सही। जेके जेके हुन ज़िंदगी में चाहे उहो सभु कुझु मिलियो बि सही, हथ बि आयो, ईअं बि न मिलियो, सभु कुझु मिलियो। जॾहिं मुंहिंजी पूरी लिस्ट पूरी थी वई, पोइ बि सुकून न, पोइ बि शांति न। आख़िर हिकिड़े संत ॾे वियो, ज़िंदगी जेका लिस्ट आहे सभु कुझु मां वधाए, जेको ई मां चाहियो हे कुझु मूंखे हुजे, सभु कुझु आहे, पर पोइ बि सुकून कोन्हे, मां छा करां? पोइ बि खोपड़ी घुमंदी आहे, हे ई थींदो आहे, हे ई थींदो आहे। तॾहिं संत खे पंहिंजी सॼी लिस्ट ॾिनई, हेतिरो कुझु मां वधाए। ऐं संत सॼी लिस्ट पढ़ी करे लीको घुमायईंसि सॼी ते, ऐं हेठियो लिखियईंसि त सॼी लिस्ट खे छा छड़ो ॿ लफ़्ज़ यादि कजांइ, सभु कुझु सही अची वेंदो। चए छा करां? चए ॿ लफ़्ज़ लिखे, ज़हनी सुकून, शांति, संयम। भई जेकॾहिं सुकून अथई, शांति अथई, पंहिंजे ज़हन खे सही कई हुई त पोइ बिना टपड़नि में सदाई पंहिंजो ख़ुशि रहंदे। बाक़ी जे सुकून न हूंदो त बाक़ी सभु टपड़नि में कुझु न थींदो, जेको बि आहे सुकून ऐं शांति खे पाकर। सो इन करे मौन यानी पाण खे ॾिसणु त किथे ग़लति आहे, किथे ख़राबु आहे, किथे छा आहे। पंहिंजो पाण खे संवारणु, पंहिंजो पाण खे सम्झणु। किथे मां ग़लति ॻाल्हायो, किथे ग़लति चयो, किथे कुझु ग़लति थियो, पोइ जेकॾहिं असां पंहिंजे ग़लति खे ॾिसंदासीं ऐं उनखे संवारींदासीं त पोइ सुकून में रही सघंदासीं। जेकॾहिं पंहिंजे ग़लति खे न ॾिसंदासीं, छड़ो ॿियनि खे ग़लति ॾिसंदा रहंदासीं त पोइ क्रोध, साड़, जलन एॾो जलंदो जे लॻंदो ईअं ॿिए ते जलूं था, पर पंहिंजो पाण खे जलाए करे कोयलो करे पूरो करे छॾींदासीं, रख पूरो करे छॾींदासीं। ऐं सभु कुझु हूंदे पंहिंजे जीवन खे ईअं करे छॾींदा आहियूं। हिकिड़ो राजा वो शिकार ते वियो, काफ़ी माण्हू गॾु सुरंग विछड़ी वियो, हिनखे ॾाढी उञ लॻी, अकेलो थी वियो, कुझु हुयो ई न। तो ॾिसंदो ॾिसंदो आयो हिकिड़ो शख़्स वेठो काठियूं करे पियो। उनको पूछे पानी हूँ, तो जीअं आयो कि पानी पियाई, सब कुछ ॾिनई, चङे नमूने वेठो। राजा इनखे चयो तूं मूंखे पाणी ॾिनो, मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे। जॾहिं मौक़ो अचई मां पर्ची लिखी ॾियां थो, तोखे सभु कुझु मिलंदो, अॻिते तोखे लकड़ी जी ज़रूरत न पवंदी। मां राजा आहियां, इन करे जॾहिं तुंहिंजी ज़रूरत पवई वरी तो सिधो मुंहिंजे महल में अची वञे, पर्ची ठाहे ॾिनई, के लिखे ॾिजांइ, तोखे सिधो मथां मिलाईंदा। ऐं राजा इनखे सॼो चंदन जो बाग़ ॾेई छॾियो, सॼी ज़मीन ॾेई छॾी, चंदन जे वणनि जी का थींदी। ऐं हे ॾाढो ख़ुशि थियो। ऐं वरी हिकिड़े ॾींहुं राजा जी दरबार में आयो, चयसि इहो सॼो पूरो थी वियो जेको बि आहे, तूं चयो जॾहिं ज़रूरत पहुचाए उहो कजांइ। राजा ने तके पियो, चयो सॼो चंदन जो बाग़ ॾेई छॾियोमांसि, कीअं कयईं? चइबो हुनजो, चए बसि हाणे हिकिड़ी काठी बची आहे, ॿियो कुझु कोन्हे बचो, जेको बि आहे बसि हिकिड़ो थोरो छड़ी बची आहे। राजा चयुसि पोइ कीअं कई, छा कई?
चइसि बसि मां काठियूं करे वेंदुमि, साड़े करे कोयला कंदुमि ऐं कोयला विकिणींदुमि, जेको मिलंदो मुंहिंजो धंधो। इन करे हाणे बि जेको तूं बाग ॾिनो मां रोज़ु चवंदा आहिनि, जेको तूं काठियूं ॾिनी मां सभु साड़े करे मूंखे पंहिंजूं वॻे ॿियनि खे चवणो पवंदो, कोई करदी छॾंदो, कोई कुझु कंदो, सॼो साड़े कोयला करे विकिणी ईंदो ऐं मूंखे मिलंदो। हाणे पूरो थी वियो, वरी तो ॾे आयो मां। राजा चयुसि हाणे ॿुध, इहा जेका काठी बची थी हिकिड़ी छड़ी, इहा त ॾेई आहे बाज़ारि में। हाणे उहो जीअं वियो चंदन जी काठी, हुनखे एतिरो मुल्ह मिलियो, मुंहिंजो काठी त वरी महांगी जेका खोड़ मिलिया, मां त कोयला करे साड़ींदो। सो हक़ीक़त में असां सभिनी जी हालत उहा हूंदी आहे। मालिक असांखे इंसान बनायो, ज़िंदगी ॾिनई, सभु कुझु ॾिनई, प्यार मुहबत सेखारियईं, पंहिंजो पाण खे एतिरो ॾिनई जो पंहिंजे खाइण खां वधीक आहे। हर कंहिंजा घर पाण में सभु सुखियाऊं, पर सभु कुझु हूंदे उन वांगुरु जेको उन शख़्स लिस्ट ठाही, असां उन पूरे बाग वांगुरु सभु कुझु साड़े करे वरी पंहिंजो सकून शांति सभु तबाह करे छॾी, अशांति थी वियासीं। ऐं कंहिं ॿिए कोन साड़ी, पंहिंजो पाण साड़ीसीं। कंहिं ॿिए कुझु कयो बि कोन, कंहिं नुक़सान बि कोन्हे पहुचायो, सभु कुझु कयल बि पंहिंजी आहे, ईअं चऊं ॿियनि जी कयल आहे उहा बि कोन्हे। कारण थोरो इहो आहे, असां छड़ो ॿियनि खे ॾिसी ॿियनि जूं ॻाल्हियूं करे करे पंहिंजो पाण खे पूरो करे छॾियो। पर असां जॾहिं पंहिंजो पाण खे संभालींदा तॾहिं पंहिंजो पाण खे बणाए सघंदा। ऐं पाण खे संभालण जो मून खां वधीक कोई तरीक़ो आहे ई न, पाण को ॾिसण खां वधीक कोई तरीक़ो कोन्हे। इन करे ॾिसंदा आहियूं दिलि में नेम में ध्यान में उन सचे साईं जी शरण में वेंदा आहियूं त पोइ पंहिंजो पाण खे मौन रखणु वधीक चङो लॻंदो आहे। सचे साईं जी दामन में पाण सभु वेठा आहियूं, उते को अजायो ॻाल्हाए अजायूं ॻाल्हियूं करे को चङो थोरे लॻंदो आहे। ॿुधण जो चङो कोन्हे लॻंदो, चवण छा चङो लॻंदो। कोई छड़ो अजायूं ख़बर करे अजायो ॻाल्हाए उहो बि कोन्हे वणंदो, अजायो गोड़ करे उहो बि चङो कोन्हे लॻंदो। जंहिंजो मक़सदु आहे उते वेही करे मालिक जी रहमत खे पायो, उनजे गुणनि खे ॾिसो। इन करे असांखे श्रद्धा विश्वास प्यार मोहब्बत मालिक जी हुब सेखारी वेंदी आहे, प्यार ऐं मोहब्बत सेखारी वेंदी। छाकाणि हक़ीक़त में सॼो कमु प्यार ऐं मोहब्बत कंदी आहे। जेकॾहिं प्यार ऐं मोहब्बत हूंदो प्यार ऐं मोहब्बत खे भक्ति चयो वेंदो आहे। भई जेकॾहिं प्यार ऐं मोहब्बत हूंदो, मालिक में विश्वास हूंदो, उनजे लाइ तड़फ हूंदी, त पोइ असां सभु कुझु पाए सघंदासीं।